अस्सलाम दोस्तों अॼु तव्हांखे उस्ताद जलाल चांडिया ऐं हुनजे होनहार शागिर्द गुलशेर तीवणे जे बारे में ॿुधाईंदासीं। दोस्तों उस्ताद जलाल चांडियो जूं जेके अदाऊं हुयूं उहे आवाम में तमामु घणियूं मक़बूल हुयूं। शुरू में जेका बि अदा हूंदी उस्ताद जलाल चांडिया जी, माना जेका हुनजी किट जो तरीक़ो हूंदो, टोपी पाइण जो तरीक़ो, गले खोलण जो तरीक़ो, चेन पाइण जो तरीक़ो, ॿाहूं टोपाइण जो तरीक़ो, माना हर जेको स्टाइल हूंदो त पोइ हुनजा जेके उस्ताद जलाल चांडिया जा जेके शागिर्द हूंदा उहो चाहींदा त माना उस्ताद जलाल चांडिया जी जेका बि अदा आहे उहा असां बि माना कापी कयूं ऐं साॻा उस्ताद जलाल चांडिया जी माना लॻूं पंहिंजे उस्ताद जी। ईअं उस्ताद जलाल चांडिया जो प्यारो जेको शागिर्द हो, दिलि वारो शागिर्द, ऐं उस्ताद जलाल चांडिया जो तमामु मोहबती जेको शागिर्द हो उहो हो गुलशेर तीवणो। ऐं गुलशेर तीवणे जी इहा आदत हुई त माना उस्ताद जलाल चांडिया जी जेके बि अदाऊं हुयूं उहे माना कापी कंदो ऐं बिल्कुलु माना हू बहू उस्ताद जलाल चांडिया जा माना थी ॾेखारींदो। पोइ जीअं कलाम ॻाईंदो त बि उस्ताद जलाल चांडिया जी ॻाईंदो, ॾोहिड़े ॾियण जो तरीक़ो बि उस्ताद जलाल चांडिया जी स्टाइल, माना हर अदा जेका हूंदी उस्ताद जलाल चांडिया जी हूंदी। टोपी पाइण जो स्टाइल, कपिड़ा पाइण जो स्टाइल, फ़ोटू कढाइण जो स्टाइल, माना हर अदा खे उस्ताद जलाल चांडिया जी पंहिंजे उस्ताद जी माना अदा खे कवर कई। ऐं अवाम जॾहिं अवामी मेड़ में वेंदो त अवाम जेका परे खां हुनजे स्टाइल मां, हुनजे तरीक़े मां, हुनजे मिलण जे स्टाइल मां, हुनजे ॻाल्हाइण जे अंदाज़ मां माना परखे वेंदी त बाबा उस्ताद जलाल चांडिया जो शागिर्द आहे, इहो गुलशेर तीवणो आहे, बाबा अची वियो गुलशेर तीवणो हुयो। त ईअं उस्ताद जलाल चांडिया जे शागिर्द गुलशेर तीवणे खे माना अवाम सुञाणींदी हुई ऐं सुञाणण सां गॾु वरी मोहबत बि ॾींदी हुई, तमामु घणी मोहबत ॾींदी हुई, इज़त ॾींदी हुई उस्ताद जलाल चांडिया जे करे। या जेका बि इज़त हुई या उस्ताद जलाल चांडिया जे करे हुनखे इज़त मिलंदी हुई। दोस्तों फ़न जी दुनिया में जेतिरो नालो जेको आहे, जेतिरो मक़ाम, जेतिरी इज़त उस्ताद जलाल चांडिया कमाई सा ॿिए मुश्किल कमाई हूंदी। ऐं उस्ताद जलाल चांडिया जे नाले खे इस्तेमालु करे, पंहिंजे नाले जे अॻियां उस्ताद जलाल चांडिया जो नालो लॻाए करे ऐं शागिर्दी वारो लक़ब लॻाए करे जेका इज़त ऐं मक़ाम जेको हासिलु कयो, उन्हनि में जेको पहिरें नंबर ते हो उहो गुलशेर तीवणो। जॾहिं बि उस्ताद जलाल चांडिया जे शागिर्दनि जी ॻाल्हि कंदी त सरे फ़हिरिस्त जेको हूंदो गुलशेर तीवणो हूंदो। छो जो गुलशेर तीवणे जेको राग खे माना जेका हथी ॾिनी उस्ताद जलाल चांडिया खां माना ज़िंदगी में, छो उस्ताद जलाल चांडिया जी ज़िंदगी में उस्ताद जलाल चांडिया हिनखे अञा 10-12 साल जी माना 11 साल जो हो उस्ताद जलाल चांडिया आयो ऐं उस्ताद जलाल चांडिया हिनखे बच्चे वांगुरु पालियो। जीअं दिलबर जलाल चांडिया खे पालियो, जीअं कलंदर जलाल खे पालियो, जीअं माशूक जलाल खे पालियो, माना हिनखे पंहिंजे बच्चनि जी पालियो ऐं हर ॻाल्हि जो ख़्यालु कयईं। उस्ताद जलाल चांडिया खे हिन जे पारां ताना मेणा बि ॾींदा त बाबा उस्ताद जलाल चांडिया जेको आहे हिन खां माना सड़े थो। बाबा उस्ताद जलाल चांडिया चयो त बाबा मां पंहिंजे बच्चे खां केरु माना सड़ंदो आहे, पोइ लानत हुजे हुन ते माना जेको बच्चे पंहिंजे बच्चे ते माना साड़ करे। उस्ताद जलाल चांडिया माना हुनखे पंहिंजे बच्चनि जी पालियो। जिथे बि वेंदो त माना उस्ताद जलाल चांडिया हुनखे साण खणी वेंदो ऐं हुनखे हर फ़न सेखारियईं, हर सुर सेखारियईं, हर ताल सेखारियईं, माना आवाज़ जी, लहर जी, माना हर ॻाल्हि हुनखे सेखारियईं। ऐं जॾहिं पोइ हू 25 माना हिकिड़े फ़न जी दुनिया में 25 रास थी ॿाहिरि निकितो ऐं पंहिंजो ॻाइणु वॼाइणु शुरू कयईं त अवाम में मक़बूल थी वियो ऐं अवाम हुनखे एॾी मोहबत पे ॾे, एॾी मोहबत पे ॾे, बसि माना दिलनि में हुनखे जायूं पे ॾे ऐं दिलनि में घर करे छॾियईं अवाम जी। ऐं सिंधी अवाम जेका आहे उहा हिकिड़ी केस्ट ॿुधे पई उस्ताद जलाल चांडिया जी बि, माना जेको गुलशेर तीवणे जी, त उस्ताद जलाल चांडिया बि ओतिरो मक़बूल ऐं गुलशेर तीवणो बि ओतिरो मक़बूल। पोइ कई हसद वारा आहिनि जे ॿिन्हिनि जे विच में माना इख़्तिलाफ़ात बि कराइनि पिया, चवनि पिया उस्ताद जलाल चांडिया तुंहिंजे बारे में हीअं थो चए, गुलशेर तीवणे खे चवनि ऐं गुलशेर तीवणे खे चवनि त बाबा जलाल चांडिया तुंहिंजे बारे में हीअं थो चए, ऐं उस्ताद जलाल चांडिया खे चवनि त बाबा गुलशेर तीवणो तुंहिंजे बारे में हीअं थो चए। पर ॿई कन न धरींदा हुआ, छो जो ॿई उस्ताद शागिर्द जेके वॾी सोच वारा माण्हू हुआ, वॾी ज़हन वारा माण्हू हुआ ऐं हिक ॿिए सां मोहबत कंदा, पीउ पुट जी रहंदा, माना उस्ताद शागिर्द पर पीउ पुट जी माना हुननि जो रिश्तो हो। दोस्तों कहिड़ी बि महफ़िल हुजे, शादी जी महफ़िल हुजे, पार्टी जी महफ़िल हुजे, ख़ुशी जी महफ़िल हुजे, दोस्तों सुनत वारो माना महफ़िल सुनत वग़ैरह जेका हूंदी आहे, तौर सुनत, उहा हुनजी महफ़िल हुजे,
माना हर महफ़िल में माना जेको उस्ताद जलाल चांडियो माना फ़नकार माना कलाम जी धूम मचाए छॾी ऐं ईअं गुलशेर तिवणो बि धूम पियो मचाए आवाम जी दिलनि ते राज पियो करे ऐं आवाम बि हुनखे दिलनि में माना जायूं ॾेई छॾियूं एॾियूं जायूं जो माना हुनजे जायुनि दिलनि में घर करे हाणे गुलशेर तीवरे खे पूरी सिंध सुञाणे पई जर जंग सुञाणे पियो काछो सुञाणे पियो लाड़ सुञाणे पियो माना हर जॻह ते जिथे बि महफ़िलूं थियनि पियो त माना हुनखे दावतूं ॾियनि पिया उस्ताद जलाल चांडी खे उस्ताद जलाल चांडी वांदो न आहे गुलशेर तीवणे खे दावत ॾियनि पिया त ॿिन्हिनि मां हिकिड़ो न हिकिड़ो अचे ऐं किथे किथे त वरी ॿई गॾु महफ़िलूं पिया कनि त एॾी आवाम हुनखे मोहबत ॾिए पई चाहे पई ऐं उस्ताद जलाल चांडी जेको आहे गुलशेर तीवणे सां माना गॾु महफ़िलूं बि कयूं कैस्टूं गॾु कयूं कंपनी में ऐं काफ़ी कैस्टूं माना रिलीज़ थियूं उस्ताद जलाल चांडी गुलशेर तीवणे सां गॾु माना पंहिंजे प्यारे शागिर्द सां गॾु उस्ताद जलाल चांडी हुन कैस्टनि में ॿुधायो त बाबा मां पंहिंजे प्यारे शागिर्द माना गुलशेर तीवणे सां गॾु ई माना वॉल्यूम कयां पियो ऐं उहे वॉल्यूम जेके सुपर हिट थी वियूं पहिरें नंबर ते माना रिकॉर्ड हुननि बिज़नेस कयो वॾो रिकॉर्ड बिज़नेस कयो जेको माना अॼु ताईं हुन सां हुनजे रिकॉर्ड ते केरु पुॼी न सघियो एतिरियूं कैस्टूं विकामियूं ऐं कैस्टनि जी दुकान ते रश पियो लॻे त बाबा कैस्ट ॾियो गुलशेर तीवणे जी कैस्ट ॾियो गुलशेर तीवणे जी कैस्ट ॾियो उस्ताद जलाल चांडी गुलशेर तीवणे जो गॾु ॻायो आहे उहो कैस्ट ॾियो एतिरी माना हुनजी डिमांड हुजे ऐं हुन जूं कापियूं कयूं दुकान वारनि पाण कापियूं करे वरी माना उहे कैस्टूं हलाइनि पिया कैस्टूं कंपनी वारनि जूं ख़तमु थी वियूं त वरी दुकान वारा पाण कापी करे वरी हलाइनि पिया उहे मां बि माना मालामाल थी विया दुकान वारा कमायूं कैस्ट कंपनी अलॻि कमायो दुकान वारा अलॻि कमायो दोस्तो इहा हुई हिननि जी माना मक़बूलियत आवाम में ऐं आवाम में इहा चाहत हुई मोहबत हुई जेका अॼु ताईं क़ाइमु आहे अॼु ताईं हले पई दोस्तों मां सम्झां थो हीउ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो जे पसंदि आयो हुजे त असांजी वीडियो खे लाइक कयो कमेंट कयो दोस्तनि खे शेयर कयो असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो अल्लाह हाफ़िज़ दोस्त।